नज़र हेडलाइन संवादी ठियूं इते अवासा ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। चौधरी शुजात हुसैन परवेज़ इलाही जे पार्टी मेंबरशिप मुअत्तल करे छॾी आहे। काफ लीग जे सदर चौधरी शुजात हुसैन परवेज़ इलाही खे शोकास नोटिस जारी करे छॾियो आहे। चौधरी शुजात हुसैन परवेज़ इलाही जे बयान जो नोटिस वठी पार्टी रुकनियत मुअत्तल कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवासा शेयर करे रहिया आहियूं। परवेज़ इलाही जे बयान ते काफ लीग सदर चौधरी शुजात हुसैन जी सदारत में इजलास थियो। इजलास में तारिक बशीर चीमा, सालिक हुसैन ऐं शाफे हुसैन समेत ॿिया अॻवान शरीक थिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अवासा ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। चौधरी शुजात हुसैन परवेज़ इलाही जी पार्टी मेंबरशिप मुअत्तल करे छॾी आहे। काफ लीग जे सदर चौधरी शुजात हुसैन परवेज़ इलाही खे शोकास नोटिस जारी करे छॾियो आहे। चौधरी शुजात हुसैन परवेज़ इलाही जे बयान जो नोटिस वठी पार्टी रुकनियत मुअत्तल कई आहे।